पंहिंजे पुट मल्हार जे हवाले सां जेके ॻोठ में अफ़वाह शुरू थिया आहिनि शल ख़ान बहादुर जे कन ते न पवनि, न त इन जो नतीजो इलाही ख़राबु निकिरंदो। माण्हू भले पिया भौंकनि, पर पंहिंजे मल्हार त ख़ातिरी ॾिनी आहे न त शेरोज़ जे हमले पोयां हुनजो हथु कोन्हे। अलाह कंदो ईअं ई हूंदो, पर जे मल्हार जो को अमल दख़ल हूंदो तॾहिं बि मुड़ुस थी मुंहुं ॾिबो। मतलब त मल्हार जो भरजलो थी बीहंदुसि, तूं सिर्फ़ु मूंखे हथरनि वारे कमरे जी चाबी आणे ॾे। साईं, अॼु भला तव्हांखे छा थियो आहे? जवानी वारे दौर जूं ॿोलियूं पियो ॿोली। शींहुं भले पोढ़ो थी वञे पर रहंदो शींहुं शींहुं आहे, गिदड़ कोन थींदो आहे। साईं, अॼु त इहे ॻाल्हियूं कंदे वणो पिया। चांड्रोकी मूंखां ॾाढो नाराज़ हूंदी, सॾु करीस त दिलदारी ॾियांसि। हाणे शेरोज़ खां संग ख़तम सम्झे। सच्ची बाबा साईं? हा मुंहिंजी शहज़ादी थी। आऊं अॼु इहा कच्ची तंद टोड़े आयो आहियां। आई लव यू बाबा साईं। साईं, मूंखे तव्हांजी इहा रम्ज़ सम्झ न आई। तव्हां में इहा ओचितो ख़ान बहादुर खे इनकार करण जी हिम्मत किथां आई? हुअं त तव्हांजे दिलि में ख़ान बहादुर जो वॾो डपु हो। पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त लाइ झिरकी बि बाज़ सां अटकी पवंदी आहे। आऊं त अशरफुल मखलूकात इंसान आहियां। अम्मी जेके तव्हांजी जवानी जो कहाणी ॿुधाईंदी हुई बाबा साईं, अॼु मां तव्हांजो उहो रूप पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वरितो। मूंखे तव्हां ते फ़ख्रु आहे बाबा साईं। ख़ान बहादुर जे पुट सां तो चांडोकी जो संग तोड़े त छॾियो, पर छा तूं इन जी मोहब्बत क़बूल करे सघंदी? समझण जी कोशिश कर। चाचे खे आज़ाद कराए वाले मल्हार खे आज़ाद कराईंदासीं, समझो थोरो। साले मुझे ॻाल्हि ॿुध, महाराणी निकर महाराणी। ॾाॾे खे फोन कर, नंबर मिलाइस, पुछा करिस त मल्हार किथे आहे। मिलाइस फोन खणो दादा, फोन खणो दादा मारो यार मल्हार अंदर अची वियो आहे कोट में। हाणे इहा ख़बर न आहे त ज़ख़्मी आहे या पकड़जी पियो। पारो कर दादा, ख़बर वठी ॾे। हा उहो मारिजी वियो आहे ऐं लाश पहिरेदारनि हथियो करे रखियो आहे। अच्छा ॿुधो, तव्हां हितां भॼण ई कयो, वॾा कटका तव्हांजे पियो आहिनि। वेरुनि जी वस्ती, वेरुनि जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।